के मुसलमान सां तज़ियत करण जे लाइ वञे, कंहिंजो माण्हू फौत थी वञे पोइ उन सां तज़ियत करण जे लाइ वञे ऐं उन जे ग़म में शरीक थियण जे लाइ वञे, उनखे दिलासो ॾियण जे लाइ वञे, फलहू मिसलो अजरी ही, त जीअं हो पंहिंजे ॾुख ते सब्र थो करे जेतिरो हुनखे सब्र करण जो अजुर मिलंदो ओतिरो तज़ियत करण वारे खे अल्लाह अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सम्झो था, जेकॾहिं तव्हांजे पाड़े में को माण्हू वफ़ात करे वञे या तव्हांजे रिश्तेदारनि में, तव्हांजे अज़ीज़नि में, त उन्हनि सां तज़ियत करण, हली वञी उन्हनि जे लाइ दुआ घुरण, मैयत जे लाइ इस्तिग़फ़ार करण ऐं उन्हनि माण्हुनि जे तॾे ते वेही उन्हनि सां बख़्शिश जी दुआ घुरण ऐं उन्हनि खे दिलजाए ॾियणु, दिलासो ॾियणु, इहा आइन मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सम्झो था, हिकिड़ा माण्हू चवंदा इहा बिदत आहे, नाजाइज़ आहे, तज़ियत छाजे लाइ था कयो। हेतिरियूं सारियूं हदीसूं आहिनि तज़ियत जे मुतअल्लिक़ जेके महबूबन करीमन ख़ुदि अमर फरमायो आहे त इहो अमल कंदा कयो। सम्झो था, हबीबन करीमन फरमायो, हज़रत सैयदना अमर बिन हज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, आका दा फरमान मा मिन अब्दिन मोमिनिन युअज़्ज़ी अख़ाहु बिमुसीबतिन इल्ला कसाहुल्लाहु मिन हुललिल करामति यौमल क़ियामा। जेको माण्हू के मुसलमान भाव जी मुसीबत में, उन जे ॾुख में उन सां तज़ियत करण जे लाइ वञे, कंहिंजो माण्हू फौत थी वञे पोइ उन जी तज़ियत जे लाइ वञे ऐं उते वञी दुआ घुरे, उनखे दिलजाए ॾे त कसाहुल्लाहु मिन हुललिल करामति यौमल क़ियामा, त इन तज़ियत जे लाइ अचण वारे खे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला इज़त वारा लिबास ओढ़ाईंदो, उनखे इज़त वारो बणाईंदो, उनखे मुअज़्ज़ज़ शख़्सियत बणाईंदो, जो मुसलमाननि जी दिलजाए जे लाइ वियो आहे, मुसलमाननि खे जी ख़ैर ख़्वाही जे लाइ वियो आहे, के मुसलमान जे रंज में तकलीफ़ में उनखे दिलासो ॾियण जे लाइ वियो आहे। अल्लाह ताला उन मोहब्बत रखण वारे बाने खे, उन दिलजाए ॾियण वारे खे इज़त वारा लिबास ओढ़ाईंदो। सम्झो था। ऐं जॾहिं को माण्हू फौत थी वञे त सभिनी खां वधीक ॾुख उन जी माउ खे थींदो आहे, या मुड़ुस मरी वञे त औरत खे थींदो आहे, ज़ाल खे थींदो आहे, या औलाद मरी वञे त माउ खे थींदो आहे। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अज़्ज़ा सकला कुसिया बुरदन फिल जन्नते, जेको माण्हू कंहिं औरत जेका पंहिंजे बच्चे खां जुदा थी वई आहे या पंहिंजे वर खां जुदा थी वई आहे, उनजो मुड़ुस वफ़ात करे वियो आहे या पुटु वफ़ात करे वियो आहे, औलाद विछड़ी वियो आहे, इहो वॾो ॾुख आहे, औलाद जो ग़म वॾो हूंदो आहे। साईं जन फरमायो उन औरत खे वञी दिलजाए ॾे, उनखे सब्र जी तलकीन करे, उनखे सम्झाए, उन सां अहिड़ी गुफ़्तगू करे जंहिंसां उनजो ॾुख हल्को थिए, उनजो बार हल्को थिए, त मदीने वारो साईं फरमाए थो जेको इहो अमल करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उनखे जन्नत जूं चादरूं ओढ़ाईंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं जन फरमायो त मन अज़्ज़ा हज़ीनन अल्बसहुल्लाहु तक़वा, जेको माण्हू कंहिंसां ॾुख में वञी तज़ियत करे, के मुसलमान सां ॾुख जे वक़्त में वञी तज़ियत करे त अल्लाह ताला उनखे तक़वा जो लिबास पाराईंदो, यानी उनजो नालो मुत्तक़ीबाननि में लिखाए छॾींदो, उहो माण्हू तक़वा वारनि में शुमार थींदो। वसल्ला अला रूहिही फिल अरवाहे, रूहनि जे विच में उन जे रूह जे मथां अल्लाह पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। जेको के मुसलमान सां तज़ियत जे लाइ हली वियो, उन सां मोहब्बत जो इज़हार करण जे लाइ वियो, त आका तो फरमाए त मलाइक उन जे रूह ते पंहिंजूं रहमतूं वसाईंदा आहिनि। ऐं वा मन अज़्ज़ा मुसाबन कसाहुल्लाहु हुल्लतैन मिन हुललिल जन्नते ला तक़ूमु लहुम दुनिया, मदीने वारो साईं तो फरमाए, ऐं जेको माण्हू के मुसलमान सां उन जी मुसीबत में, उन जे ॾुख में, उन जी फोतगी ते, उन जे नुक़सान ते वञी उन सां तज़ियत करे, मुसलमान खे दिलजाए ॾे, उनखे साईं मुंहिंजा मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधाए, उनखे दिलजाए ॾे, दिलासो ॾे, अबा फिक्र न कर, मां तोसां गॾु आहियां, असां तुंहिंजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, उन सां मोहब्बत जूं ॻाल्हियूं करे, उन सां अहिड़ी गुफ़्तगू करे जेका उन जी दिलि खे थधो करे सघे। मदीने वारो साईं तो फरमाए, इन दिलजाए ॾियण वारे खे अल्लाह ताला जन्नत जा 2 सुहिणा लिबास पाराईंदो।
पर उहे एॾा क़ीमती आहिनि, एॾा क़ीमती हूंदा उन मुस्लमान खे अलाह जेके लिबास ओढ़ाईंदो, ला तक़ूमु लहुम दुनिया, सॼी दुनिया जे क़ीमत बणिजी पवे न त उन ॿिनि वॻनि जी क़ीमत कोन लहंदा, उन्हनि जी क़ीमत अञा वधीक आहे। सम्झो था? हाणे इन मां मुराद आहे त कंहिंजे तॾे ते वञिजे, के मुस्लमान जी फोतगी थी वञे, उनजे तॾे ते वञिजे ऐं उन जे ॾुख खे लाहिण जी कोशिश कजे। तॾे ते वञण जो आदाब बि अलाह ताला जे नबी सेखारियो आहे, उन सां गुफ़्तगू करण जो सलीक़ो बि नबी साईं सेखारियो आहे। हिकिड़ा माण्हू ईंदा आहिनि, पोइ कंहिंजे तॾे ते पोइ उते वठी पार कढी रोअंदा रोअंदा, हो अॻे ॾुखारो लॻो वेठो आहे जो हे वरी ख़ुदा जो बानो वञे त हुनजे ॾुख खे अञा वधाए छॾे। ॾिठो आहे न? ॿियो असां वटि तॾनि ते हिकिड़ो अजीब क़िस्म जी रस्म पैदा थी वई आहे जो हिकिड़ो माण्हू अॻे ई ॾुखारो आहे, तॾो विछायो वेठो आहे, जो मुश्किल में आहे, हिकिड़ो अमीर माण्हू आहे, पैसे वारो ॿी ॻाल्हि आहे, पर ग़रीब मिसकीन आहे। पोइ हुन वटि वेंदा, चांहियूं पीअंदा, हुन वटि मानियूं खाईंदा, पोइ 4-4, 5-5 ॾींहं हुन वटि रहिया पिया हूंदा, परे परे जा माइट ईंदा, हुनजे घर में अची रहंदा, पोइ सॼो बार हुन मिसकीन जे मथां जंहिंजे घर में फोतगी थी वई आहे। हाणे हिकिड़ो पंहिंजे मैयत जो ॿार बि खयो वेठो आहे, ॿियो हिन सॼे राज जो ॿार बि खयो वेठो आहे। उन्हनि खे खाराइण जे लाइ परेशान, उन्हनि खे पियारण जे लाइ परेशान, उन्हनि जे लाइ खाधे पीते जे बंदोबस्तु करण जे लाइ परेशान। पोइ वरी माइट बि ख़ुदा जा बाना अहिड़ा अलाह जा बाना आहिनि जो थोरो कंहिंखे पाणीअ जो गिलास खे ॿिए हिकिड़े खे थधो ॾिनई, ॿिए खे गरम ॾिनई त हुन ते चिड़ी वेंदो, हुनखे थधो पाणी पीआरे, मूंखे वरी कोसो पाणी पीआरे। तॾे ते आयो, को निकाह में आयो आहे जो कावड़ थो करे ॾेखारी। सब्र माण्हू अचे कंहिंजो ॾुख लाहिण जे लाइ, माॻियां जॾहिं तॾे तां उथी वञे त हुनजो ॾुख वधाए वञे, ईअं न। मदीने वारो साईं थो फरमाए, तहज़ियत जो मतिलबु आहे त हुनजे ॾुख में बराबरि जा शरीक थियो। ऐं जेकॾहिं तव्हां उन वटि रहो था तॾहिं ते पंहिंजे माइट मिट अज़ीज़ वटि त उन जा मददगार बणिजो। खाधे पीते में तव्हां ॾिसो था तॾहिं ते चांहि थी हले, मानी थी हले, महिमाननि जे लाइ ज़रूरतुनि जो सामान आहे, तव्हां उनखे तकलीफ़ न ॾियो। इहो बि उनजो ॾुख लाहिण आहे जो उनजी तव्हां माली मदद वञी कयो, उनजे माल में, उनजे रिज़्क जे हवाले सां, उनजे दस्तरख़्वान जे हवाले सां तव्हां मददगार थियो त इहो अञा वधीक ॾुख लाहिण जो ॻाल्हि चइबी। हा की न? हिकिड़े माण्हू खे ज़िबानी दिलजाए ॾिजे त उहो असर थींदो, पर हिकिड़ो माण्हू अमली दिलजाए ॾे, उनजी माली मदद करे, उनजे ॾुख में बराबरि जो शरीक थिए त उन सां वधीक उनजो ॾुख लहंदो न। त हे जेके इनाम आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके माण्हू मुस्लमाननि जा ॾुख दर्द लाहिण जे लाइ वञनि था। सम्झो था? ऐं मुस्लमाननि जे लाइ तहज़ियत साईं फरमायो आहे 3 ॾिहाड़ा आहे। घणा ॾिहाड़ा आहे? 3 ॾिहाड़ा। जेके शहर वारा माण्हू आहिनि, फोतगी थी वञे त 3 ॾींहंनि ताईं उन वटि तहज़ियत जे लाइ वञो। हिकिड़ो ॾींहुं पहिरियों ॾींहुं जीअं तदफ़ीन थिए त तॾो शुरू थींदो आहे, तदफ़ीन थी वई तॾहिं जो टाइम शुरू थी वियो, पोइ हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, 3 ॾींहं जे असर निमाज़ ताईं तॾहिं जो वक़्तु हूंदो आहे। उन 3 ॾींहंनि में शहर वारनि जे मथां लाज़िम आहे त उहे उन सां तहज़ियत कनि। 3 ॾींहंनि खां बाद में तहज़ियत शहर वारनि जे लाइ जाइज़ न आहे। बाक़ी ॿाहिरां को अचे थो, महिमान आहे ॿिए शहर जो, उनखे वक़्तु न मिली सघियो, 3 ॾींहंनि खां पोइ थो अचे त उनजे लाइ तहज़ियत करणु जाइज़ आहे। पर जेके शहर वारा आहिनि उहे बार बार वञनि, उनखे उन ॾुख जी ॻाल्हि कनि त तहज़ियत करणु आया आहियूं, हाणे माना उनजे ॾुख खे लाहिनि नथा, अञा उनजो ॾुख ताज़ो था करे छॾे, अञा वधाए रहिया आहिनि। उनखे ॿुधाईंदो 3 ॾींहं हफ़्तो गुज़री वियो, हफ़्ते खां पोइ ताज़ियत जे लाइ अचे त हाणे मस मस उनजो ॿार हल्को थियो, हे हमरा वञी चवे त तो वारो हमरा गुज़ारे वियो, हाणे ॾुख में शरीक आहियां, मां अॻियां हो वरी रोअण शुरू करे छॾे। ईअं न कयो। ऐं मिटी माइटी ऐं मुस्लमानी जो हक़ आहे त तव्हांजो को माण्हू फ़ौत थी वञे त उन सां तहज़ियत करणु वेंदा कयो। पर हिकिड़ो मसलो सम्झण जो आहे, कंहिं बद अक़ीदा जी तहज़ियत करणु असांजे शरीयत में अहले सुन्नत व जमात में जाइज़ न आहे। छा आहे? जाइज़ न आहे। उन वटि न कबी। को बद अक़ीदा आहे जेको नबी खे घटि वधो ॻाल्हाए, को अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो दुश्मन आहे, साहबा जो दुश्मन आहे, उनजी तहज़ियत करणु या उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरणु। तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो माइट आहे असांजो, उहो बद अक़ीदा आहे, पर वञिणो बि आहे तहज़ियत जे लाइ, त पोइ उते वञण जो तरीक़ेकार हे आहे, असांजे असलाफ़ असांजे बुज़ुर्गनि जो तरीक़ेकार हे आहे त उते वञो त उते उन मैयत जे लाइ दुआ न घुरो, उते उन्हनि माण्हुनि खे दिलि जाए ॾियो त भाउ अलाह तोखे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो। हुन बद अक़ीदा माण्हू जे लाइ दुआ त क़बूल थींदी कोन।
मदीने वारे साईं खे अल्लाह ताला फरमायो महबूब मुनाफिकनि जे लाइ तूं नबी बि 70 दफ़ा दुआ घुरी मां अल्लाह क़बूल कोन कंदुसि। मदीने वारे साईं खे अल्लाह तो फरमाए जे अहिड़नि मुनाफिकनि जे लाइ असां दुआ घुरूं, असांजी कहिड़ी हैसियत आहे? सम्झो था, असांजी दुआ कहिड़ी क़बूल थींदी? मुनाफिकनि जे लाइ जेके बद अक़ीदा माण्हू आहिनि उन्हनि जे मग़फ़िरत जी दुआ कोन घुरबी आहे। काफ़रनि जे लाइ सोशल मीडिया जो ज़मानो आहे, को अमेरिका जो काफ़िर मरे त उन जे लाइ बि असांजा मुस्लमान अल्लाह हिनखे जन्नत में जॻह ॾियो। अरे हुन जे लाइ जन्नत लिखियल ई कोन्हे, जन्नत में कीअं वेंदो? सम्झो था, हो त काफ़िर आहे, मुनकिर आहे। न, बद अक़ीदा माण्हू जे लाइ, काफ़रनि जे लाइ इस्तिग़फ़ार न कबो आहे, बख़्शिश जी दुआ न घुरबी आहे। हा मुस्लमान आहे, ईमान वारो आहे ऐं ईमान रखण वारो आहे, उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरो त अल्लाह ताला उन जे सदके तव्हांजे गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। बाक़ी हिकिड़ो मसलो आहे बदअक़ीदगी जे हवाले सां तव्हांखे ॿुधाया त वञिणो बि आहे। मूं पहिरियां ॿुधायो त मिटी माइटी आहे त माइट नाराज़ थींदा, हिकिड़ा माइट हिकिड़े फ़िरके सां तालुक़ रखंदा, ॿिया अहले सुन्नत व जमात वारा सही अक़ीदा आहिनि। हाणे वञण बि ज़रूरी आहे त पोइ उते तज़ियत जो तरीक़ेकार इहो आहे, उते फातिहा शरीफ़ पढ़ो ऐं उन फातिहा शरीफ़ में इहे लफ़्ज़ चओ त मौला हे जेको असांजो माइट आहे हिनखे हिदायत वारो बना ऐं हिनखे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा, हिनखे सिधी वाट अता फरमा। उन बदअक़ीदा जे लाइ त दुआ क़बूल कोन थींदी। अल्लाह ताला शाल असांखे दीन जी सही सम्झ नसीब फरमाए। अल्लाह ताला असांखे इस्लाम जे तमामु अरकान जे मथां ईअं अमल कराए जीअं मदीने वारे साईं असांखे सेखारियो आहे।